मसलो इहो आहे त छोकिरी शादीशुदा आहे, मुंहिंजी नुंहुं आहे, आउं हुनजी ससु आहियां ऐं छोकिरी जे शादी खे थिया आहिनि 8 महीना ऐं हितां खां राति जे टाइम ते 1:45 जो टाइम उहो ओॾी महिल खणी छोकिरीअ खे ज़ोरी ऐं हीउ जेको पासे वारो घरु आहे इन जे घर मां छोकिरी जेकी आई हुई उतां खां हंध मां उथारे छोकिरीअ खे वठी वई आहे। पंहिंजे भाउ गॾु हुआ, 2 भाउ ऐं ॿिया माण्हू हुआ, हुननि सां गॾु हथियार हुआ ऐं हिन खे साम्हूं कुआड़ी बि ॾेखारीनि, हथियार बि ॾेखारीनि। हुन जे ज़ोर ते जेसीं मड़ो वीचारो निकितो घर मां तेसीं छोकिरी त हली वई। हाणे असांखे इहा ख़बर कोन हुई त कोई हेॾो वाक़ियो हिकिड़े ॾींहं में थो थी वञे। असां त छोकिरी घुमण जे हिसाब सां छॾीसीं, हिते घर वारो रोज़ु अचे थो हिते, उन ॾींहुं छोकिरी तबियत सही कोन हुई, असां कोन छॾियो कोन त चयूं बाबा सुबुह जो छोकिरी वठी ईंदसि। हुननि खे ख़बर पई अॼु घर वारो कोन आयो त छोकिरी हितां ज़ोरी हिननि खां खणी वियल आहिनि। शादीशुदा छोकिरी आहे, हुनजो घर वारो परेशान लॻो वेठो आहे, जाम बीमार थी वियो आहे। जी हा, केस दाख़िल करायो आहे, FIR थियल आहे, पर को बि असांखे इंसाफ़ कोन मिलियो आहे। किथां बि असांखे कम अञा कोन थी मिलियो आहे, न को छोकिरी ज़ाहिर आहे ऐं न ई वरी असांखे ख़बर पवे थी छोकिरी किथे आहे ऐं हिननि मां किथे आहिनि। हिननि मां मायूं मर्द सभु हिते वेठा आहिनि, सिर्फ़ु छोकिरी छोकिरो गाइब कयो अथनि। पुलिस वारा कुझु ई कोन था कनि, कुझु कोन था कनि। असीं SP वटि वञूं था त SP चवे थो कोर्ट ते वञो, कोर्ट ते वञूं था त चवंदा SP वटि वञो, वरी SP वटि अचूं था त चवंदा असांखे का ख़बर कोन्हे। थाणे ते त अचूं त चवंदा ॻोल्हे अहमियत करियो। असां किथे ॻोल्हे कंदासीं, असांखे कोई कोन थो इंसाफ़ मिले ऐं का ख़बर कोन्हे छोकिरी आहे या छोकिरी खे मारे छॾियो आहे की न करे छॾियो आहे, उहा का ख़बर कोन्हे असांखे। असीं चऊं था असांजी छोकिरी ज़ाहिर कनि, भला असांजे हवाले नथा कनि की कानून जे हवाले कनि, असीं ॾिसूं त सही त छोकिरी आहे या कोन्हे, ख़बर त पइजी वञे न असांखे। अदा मुंहिंजी न्याणी मूंखां ज़ोरी खणी विया त मूंखां 2 तारीख़ ते खवां, अॼु सॼो महीनो थी वियो, मुंहिंजे केरु नथो ॿुधे। अहिड़ी मुश्किल माण्हू आहे, असांखे केरु नथो ॿुधे। असीं थाणे विया आहियूं, बीना जा ऑफिस DC ऑफिस ते विया आहियूं, कोर्ट में विया आहियूं, पर मुंहिंजे केरु नथो ॿुधे ग़रीब जी मुंहिंजी। त हीअं मुंहिंजा ॿार मुंहिंजो पीउ मूंसां मुंहिंजो पुटु लॻो पई आहे, मुंहिंजी न्याणी ख़बर आहे मारे छॾियो मूंसां ताईं मतिलबु बसि। मुंहिंजो उस्मान नालो आहे। राति असीं कंडर आहियूं, असीं हींअर हिते सोनपारी ते वेठा आहियूं। असांजा भाउ वॾो ज़ुल्म वाक़ियो थियो आहे, असांजी छोकिरी अगवा करे विया आहिनि, मला आहिनि 4 ॼणा आहिनि। पोकानी ॿधी मूंखे आया हथियार खणी, ॿिड़े मुंहिंजे पासां हिकिड़ो अबू आहे, हिकिड़ो आहे हुन जो अबू जो भाउ जो नूर अली, 2 मूं कोन सुञातनि। हिते आया 3 तारीख़ त मूंसां अगवा कयो आहे। 2 बजे टाइम हो, राति जो 2 बजे टाइम हो। ऐं सुतो पियो त मूंसां जेको हथियार रखी बीह रहिया। मूंखे चयो कुझु न, असीं मारे छॾींदासीं, न तुंहिंजी छोकिरी मारंदासीं, तोखे बि मारींदासीं। मूंखे मारे था, मूंखे छोकिरी अगवा करे खणी विया, मोटरसाइकिल सीटियूं 2 बीठा, हुन में चाढ़े खणी विया। केस मूं दाख़िल कया, कोर्ट में कया, थाणे में कया, मूंसां को बि केरु कोन आयो आहे। FIR मूं कटाए छॾिया, FIR ते सही आहे, सॼो कयो कमु कया, पोइ मुंहिंजे सां पुलिस वारा नथा ॿुधनि। गिरफ़्तारी अमल में आई आहे कोन आई आहे? मतलब अञा को बि कोन आई आहे। छोकिरी तव्हांखे मिली आहे? छोकिरी असांखे अञा कोन मिली आहे, को पतो ॾिसो नथो पए त किथे आहे किथे कोन। मुंहिंजी जेकी मारे घुम खे चयो ख़बर छा कयां छा अञा मूंखे ज़ाहिर कोन कयो। मूंखे ॾेखारींदो सही, कोर्ट में घुराई न चाऊं, ॾिसां त सही, मूंखे का बि ख़बर कोन्हे किथे आहे किथे कोन्हे, अञा सुठी ज़ाहिर नथी थिए। पुलिस छा थी चए तव्हांखे? पुलिस शादी छोकिरी आहे, मुंहिंजी छोकिरी आहे, अगवा करिया आहिनि, छोकिरी मूंखे पुलिस वारा पोइ चवनि था त असांखे करियूं था कोशिशि, पर कोशिशि कोन था कनि, माटका वेठा आहिनि, अञा कोन मूंखे करे न का ॻाल्हि कोन कयूं। ऐं माटको वठी अचो वरी मां डोड़ी अची वेही रहे सॼी। मूं चयो मूंसां मदद कनि, SP आहे DSP आहे, मूंसां मदद करे ग़रीबनि सां, ग़रीब ऐं दाव अला करे उन्हनि खे थो ॾियां, मूंसां मदद कनि। छोकिरी तव्हांजी उमिरि घणी? उमिरि मुंहिंजी छोकिरी जी 20 साल आहे। नालो छा आहे छोकिरी जो? सरवाना जी। शादीशुदा आहे? जी शादीशुदा आहे, शादी निकाह पढ़ा मूं वटि पियो आहे।